अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची खां। मलीर जे सियासी समाजी शख़्सियत राना मोहम्मद अफ़ज़ल पारां गॾा प्रेस क्लब जो दौरो। गॾा प्रेस क्लब जे नई चूंडियल जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ जखरानी खे मुबारकबाद ॾिनी वई। उन मौक़े ते गॾा प्रेस क्लब जे चेयरमैन मीर अलीगोर बलोच, सदर आदम सुरीलो, नायब सदर जयराम परियार, मुजीब रहमान बुरफत, मोहम्मद सालिम डारी, नादमदीन बुगियो, असद जतोई, गुलशेर बारीजो, मूसा चना, रोशन कुमार, राना अवेस ऐं ॿियनि पारां आयल मौजूद महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पाराया विया। उन मौक़े ते राना मोहम्मद अफ़ज़ल ॻाल्हाईंदे चयो त गॾा प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जी वॾी महिनत आहे, जेके वॾी महिनत करे मलीर जे माण्हुनि जो आवाज़ बणिजी मसइलनि जी निशानदेही करे आवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था ऐं हू महदूद वसीलनि बावजूदु पंहिंजे सहाफ़ती किरदार अदा कनि था। इन वधीक चयो त आउं गॾा प्रेस क्लब जे टीम सां हर ॾुख सुख में गॾु आहियां ऐं हमेशह साणनि साथ रहंदो।